अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल है। उम्मीद है तो सब ठीक ठाक होंदो जी। दोस्तों अज मैं तक अॻियां तड़ी लाए आयो आहियां। ही मुझी गाड़ी है, मां वॾे प्यार मोहब्बत ऐं शौक़ सां वरिती हुअमि, पर अफ़सोस सां चवां तो हुक्मरान असां सां अहिड़ी हालत करे छड़ी आहे, महांगाई असां सां अहिड़ो असां ते सफ़ा कंट्रोल करे छॾियो आहे जो पेट्रोल एॾो महांगो थियो आहे। ऐं ही गाड़ी अॼु मां खपायां थो, जंहिं बि दोस्त खे वठणी आहे हाणे ही गाड़ी मां अधु रक़म में खपायां थो। बाक़ाइदा हिन जा काग़ज़ आहिनि, मौजूदु आहिनि। मां वटि ईअं न चओ त कंहिं ॿिए जी हथ ते, ही मुंहिंजी पंहिंजी गाड़ी आहे। मां तव्हांखे काग़ज़ समेत ॾींदुमि। जंहिं बि दोस्त खे वठणी आहे त कमेंट में मूंखे ॿुधायो। तव्हां चौधारी यारा कैमरा फिराए दोस्त मुंहिंजा ॾिसनि त गाड़ी में को बि ऐब न आहे। जी दोस्तों तव्हां सफ़ा ॾिसी सघो था, हर शइ में ओके आहे, पर इन करे खपायूं था छो करे पेट्रोल महांगो थियो आहे। न त ही गाड़ी मां न खपाया हूंदे, मां वॾे शौक़ सां वरिती आहे। तमामु बहितरीनु मुंहिंजी गाड़ी आहे, भले तव्हां ॾिसी सघो था। हेॾो बि कैमरा हाणे सफ़ा जीअं दोस्त ॾिसनि मुंहिंजा, जंहिंखे बि वणे त पोइ कमेंट में ॿुधायो। दोस्तो गाड़ी असां ॾींदासीं तव्हांखे बाक़ाइदे, हाणे अधु रक़म में ॾींदासीं। तव्हां रक़म ॿुधो, हिन जी रक़म आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हाणे 5 लख। जंहिं बि दोस्त खे ॾियणा आहिनि उहा बि 50,000 रुपयो एडवांस, 10,000 महीना किस्त वठंदासीं। किस्तनि ते गाड़ी ॾियां थो इहा मां। हाणे हालात अहिड़ो करे छॾियो आहे बाबा, असां पाण रोकनि में वठी आया आहियूं, रोक भरे आया आहियूं, शौक़ु हुयो न, पर हाणे शौक़ु भॼी पिया। शौक़ु न भॼी पियो, असांजी दिलि भॼी पिया। दिलि इन करे भॼी पिया जो पेट्रोल महांगो थियो आहे। असां हाणे गाड़ी तॾहिं ॾियूं था।